खैरपुर यूसी शादी शहीद भरपासे वारनि इलाइक़नि में चौमासी बरसातुनि खां पोइ चौपाए जानवरनि में वधंदड़ बीमारियुनि जो MNA डॉक्टर सैयदा नफ़ीसा शाह जीलानी नोटिस वठंदे लाइव स्टॉक जे माहिर डॉक्टरनि जी टीम डायरेक्टर लाइव स्टॉक डॉक्टर गदा हुसैन सोलंकी, डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक डॉक्टर सईद सोलंकी, डॉक्टर शकील राजपर ऐं ॿियनि टेक्निकल डॉक्टरनि जी टीम मोकिली। जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त खैरपुर भरिसां यूसी शादी शहीद ऐं भरपासे वारे इलाइक़नि में चौमासी बरसातुनि खां पोइ चौपाए जानवरनि में वधंदड़ बीमारियुनि जो MNA डॉक्टर सैयदा नफ़ीसा शाह जीलानी नोटिस वठंदे लाइव स्टॉक जे माहिर डॉक्टरनि जी टीम डायरेक्टर लाइव स्टॉक डॉक्टर गदा हुसैन सोलंकी, डॉक्टर सईद सोलंकी, डॉक्टर शकील राजपर, डॉक्टर नज़ीर मीरबर, अब्दुल भयो, आधार अली सोलंकी, ख़ालिद सोलंकी, मोहम्मद अली सोलंकी, लालनो जुणेजो, रशीद सियाल, नेमतुल्ला फुलपुट ऐं ॿियनि टेक्निकल डॉक्टरनि जी टीम मोकिले जिते यूसी शादी शहीद जे चेयरमैन फ़कीर शेर अली ॾेथो, डिस्ट्रिक्ट काउंसिल जे मेंबर दीदार कटवर, वाइस चेयरमैन शहज़ादो ख़ान दारे जो जन सां मिली जानवर चकास लाइ कैंप लॻाईंदे इलाइक़े में ऐलान कराईंदे चयो त जानवरनि में मुख़्तलिफ़ बीमारियूं थी चुकियूं आहिनि, जंहिंमें गोगो, रतवा दस्त, फिफड़ी, पेट जी जीतनि जी बीमारियुनि समेत ॿियूं केतिरियूं ई बीमारियुनि जे मुफ़्त चकास करायो ऐं मुफ़्त वैक्सीन लॻाराए जानवरनि खे ख़तरनाक बीमारियुनि खां बचायो ऐं पाण खे वॾे नुक़सान खां बचायो। MNA डॉक्टर सैयदा नफ़ीसा शाह जीलानी जा यूनियन काउंसिल शादी शहीद ऐं भरपासे वारे इलाइक़नि में पियल चौमासी बरसातुनि सबबु थियल नुक़सान जो जाइज़ो वरितो, अज़ाले लाइ यकीन ॾियारियो, इलाइक़े में मच्छर मारे स्प्रे ऐं मच्छरदानियूं ऐं इलाइक़े में राशन ॾियण जी कोशिश जो चयो। बिजली लाइनमैन इम्तियाज़ मीनारी ख़िलाफ़ आवाम जी शिकायत जो फौरी बदिली करण लाइ चीफ खे फ़ोन, चौपाए माल जी मेडिकल कैंप जो इफ़्तिताह। उन मौक़े ते यूसी शादी शहीद जे चेयरमैन दरगाह लऊं फ़कीर जो सजादा नशीन फ़कीर शेर अली ॾेथो, वाइस चेयरमैन शहज़ादो ख़ान दारे जो, डिस्ट्रिक्ट काउंसिल जो मेंबर दीदार कटवर, सैयद करार हुसैन शाह, मोहरम ख़ान आले पुटरो, अब्दुल वहीद कटवर, सईद अहमद कटवर, कांगो ख़ान लाखो, मिस्त्री परवेज़ लुंड, दरिया ख़ान कुबर, शकील अहमद शेख, समाजी अॻवान आशिक अली मेहराणी, अली ख़ान मेहराणी, आरिफ अली शेख, जिनसार कुबर, अनवर अली ॾेथो, फ़कीर अली मुज़मिल ॾेथो, मोहम्मद नवाज़ कुबर, लियाकत ख़ासकली, रईस शहबेक लुंड, बदरदीन शेख, वॾेरो मोहम्मद नवाज़ ख़ान धारे जो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुया। जी मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।